तो उन सभिनी दोस्तनि जी महिरबानी जेके असांखे ॿुधण जे लाइ अञा ताईं वेठा आहिनि। कुनरी जो अॼु प्यार ॾिसी यकीन करियो त दिलि बाग बहार थी वई आहे। ऐं ॻाल्हियूं घणियूं हुयूं, तमामु घणियूं ॻाल्हियूं करणियूं हुयूं त वञिबो वरी शहर पोपड़ वोपड़ पहिरीं हिकिड़ी का ॻाल्हि कबी, पर हाणे दोस्तनि जी थकावट ऐं असांजी फरमाइशूं बि घणियूं आहिनि। बिल्कुलु और फरमाइशूं थोरी पूरियूं कबियूं। पर हाणे ॻाल्हि इहा थी, कुनरी में जेको मेलो मतो आहे, इन मेले खे ॾिसी करे ऐं पोइ इहो यादि थो पवे त कुनरी जेको आहे सो डिवीज़न मीरपुर ख़ास जो हिसो आहे। ऐं उन डिवीज़न मीरपुर ख़ास जे डिवीज़न हेडक्वार्टर में जे कुझु ॾींहं अॻु में को मुशाइरो थिए थो ऐं उते ही सभु सितारा जेके नज़रअंदाज थियनि था त दिलि रत जा गुणा थी ॻाल्हि। ऐं नाला हिते कहिड़ा कहिड़ा खणजनि, माना ईअं सम्झो त जे नाला वरी दोस्तनि जा खणबा सभु दोस्त नाराज़ थी वेंदा, पर जे मीर एतज़ाज़ खे ऐं करीम चांदी खे कंहिं लिस्ट खां धार रखिजे त बाबा ठीकु आहे, तव्हां परे रहो त किथे जेको आहे सो असां उन अली बख्श चांदी खे नज़रअंदाज़ कंदासीं, इरफान खासकरी खे असां नज़रअंदाज़ कंदासीं। त हिकिड़ी पूरी क्रीम आहे, हिकिड़ी पूरी सीरीज़ आहे जेका हिन अॼु कुनरी दरियाफ़्त कई आहे। त बाबा इहे त आहे ई कोन, इहे वरी जे सामाने जो हिसाब किताब वठिबो, नबी सर जो हिसाब किताब वठिबो, उहा डिवीज़न मीरपुर ख़ासि उन जो आउं सम्झां थो त जंहिं शइ जो नालो तओ आहे उन मां का कारठ भोरे ऐं जेको आहे सो जेको कुझु तव्हां कयो पोयनि ॾींहंनि में इहो तव्हांखे जुगाए नथो। ऐं अॼु जे तव्हां लाइव ॾिसो पिया त अची ॾिसो त हीअ जेको तव्हांजी डिवीज़न जो जेको क्रेडिट आहे, तव्हांजी डिवीज़न जो जेको हिते जेको टैलेंट आहे उहो कीअं पियो ॿाहिरि तो लम्हे फ़िक्रिया आहे जो तव्हां पंहिंजनि माण्हुनि खे रद था करियो ऐं पोइ हले कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं ऐं कहिड़ा तव्हां कहिड़ियूं बिदतूं जेके सिंधी शाइरी खे तसीब कयूं आहिनि, तव्हां ॾिनियूं आहिनि, इहे असांखे क़बूल न आहिनि। असां तव्हांजे ख़िलाफ़ हर वक़्तु थी वेंदासीं। हाणे शाइर आहियूं त शाइर पंहिंजो तारुफ़ शाइर ई हूंदो आहे, ॿियो कुझु बि न आहे हूंदो। सो गज़ल जा हिकिड़ा ॿ शेर आहिनि त हथु बुखियो थो मानी खाए, हथु बुखियो थो मानी खाए, वात रुगो थो तोखे गाए। हथु बुखियो थो मानी खाए, वात रुगो थो तोखे गाए, जेको तुंहिंजे छॼ छंडियो आहे, जेकी तुंहिंजे छॼ छंडियो आहे, सो की मुंहुं में हाण समाए। ऐं मुंहिंजी निंड बि भित कची आहे, सपनो कोथो खाट लॻाए। मुंहिंजी निंड बि भित कची आहे, सपनो कोथो खाट लॻाए, पाण कयो हो तेज़ बदन खे लोहारण सां लाए। पाण कयो हो तेज़ बदन खे लोहारण सां लाए, हथ बुखियो थो मानी खाए, वात रुगो थो तोखे गाए। हिकिड़ो ई नज़म पढ़बो ऐं पोइ इजाज़त वठिबी, छो जो टाइम घणो इलाही टाइम थी वियो आहे ऐं असांजा मोहतरम ऐं बुज़ुर्ग शाइर उहे बि वेठा आहिनि छा, तो हाणे पाण सभई उन सां एतिरो जबर कोन कंदासीं। हिकिड़ो नज़म आहे जंहिंजो नालो आहे ॾाढा आदम, यकीनन उन जी जेको आहे फरमाइश ते मूंखां थी आहे, ऐं उहो पढ़णु थो चाहियां। जॾहिं कणिक खाई तो जन्नत मां निकिते, तॾहिं खां ई आदम हो ॾाढा असांजा। जॾहिं कणिक खाई तो जन्नत मां निकिते, तॾहिं खां ई आदम हो ॾाढा असांजा। असांजा ॾिहाड़ा अटे तां शुरू थिया, असांजूं सुम्हानियूं संझाऊं ऐं बाखूं अटे ते ई पूरियूं पछाड़ियूं ख़तमु। जॾहिं कणिक खाई तो जन्नत मां निकिते, तॾहिं खां ई आदम हो ॾाढा असांजा। असांजा ॾिहाड़ा अटे तां शुरू थिया, असांजूं सुम्हानियूं संझाऊं ऐं बाखूं अटे ते ई पूरियूं पछाड़ियूं ख़तमु थियूं। असां लाइ पोपट जे उॾण जी माना ऐं पंहिंजे पिरी जूं अखियूं ख़्वाब जहिड़ियूं इन कणिक खाई चॿाड़े थो। असां लाइ पोपट जे उॾण जी माना ऐं पंहिंजे पिरी जूं अखियूं ख़्वाब जहिड़ियूं इन कणिक खाई चॿाड़े ते उछलियूं। तोखे हवा जे हिजर ॾे वठी वई, जॾहिं तोखे काबील हाबील ॼावा, तॾहिं शौक़ पंहिंजा छॾियासीं से जावा। जॾहिं तोखे काबील हाबील ॼावा, तॾहिं शौक़ पंहिंजा छॾियासीं से जावा। जे साधन जे भरिसां गुज़र थियो असांजो, त नग़मनि में नुहा पढ़ियासीं ते पंहिंजा। जे साधन जे भरिसां गुज़र थियो असांजो, त नग़मनि में नुहा पढ़ियासीं ते पंहिंजा। सरूदनि ते शक थियो असांखे, त ॻाइण वॼाइण बि मानी जो मोहताज। सरूदनि ते शक थियो असांखे, त ॻाइण वॼाइण बि मानी जो मोहताज।
मंगनहार थियासीं रोज़ी लॻासीं किताबनि मां कोड़े खणी वियासीं लज़त अनाजनि जूं ॻाल्हियूं खरारनि जा किसा मगर पेट पंहिंजा हक़ीक़त पसंदि आहे दिमाग़नि खे छोके लपाटो हयां मंगनहार थियासीं रोज़ी लॻासीं किताबनि मां कोड़े खणी वियासीं लज़त अनाजनि जूं ॻाल्हियूं खरारनि जा किसा मगर पेट पंहिंजा हक़ीक़त पसंदि आहे दिमाग़नि खे छोके लपाटूं हयाऊं सभई फ़लसफ़ा हुआ असां चुल्ह चाढ़िया मगर ॿार हुआसीं बुखनि अहिड़ा ॿाढ़िया कॾहिं चंड मानी न भासियो असांखे असां पंहिंजूं माऊं बि रोंदे निहारियूं असां पंहिंजा पीअर परेशान जांचा सभई फ़लसफ़ा हुआ असां चुल्ह चाढ़िया मगर ॿार हुआसीं बुखनि अहिड़ा ॿाढ़िया कॾहिं चंड मानी न भासियो असांखे असां पंहिंजूं माऊं बि रोंदे निहारियूं असां पंहिंजा पीअर परेशान जांचा इन कणक कारण हो ॾाॾा असांजा ज़ख़ीरा अंदोज़नि बि ईमान विकिणी रिवर्ती आहे भांडनि गोदामनि जी मिल्कियत असांखे त आहे बुखनि खाधो लेकिन उन्हनि जी बि खाई सुरो कणक वियो आहे असांजी जा खाई बुरो कणक वियो आहे असांजी जा खाई बुरो महिरबानी